दिल जी मोहब्बत ऐं बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमईन। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है अल्लाह को याद करने से। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो गले में डाल लो तो कि मोहम्मद की गुलामी का। जिस चमन में सरदार मेरे जाके जुल्फा खोलिया ले चली बाद सबा खुशबू की बरबर झोलिया। कोई हमें मिले या न मिले बस मुस्तफा ही मिले, वो शय मिले जिसके मिलने से खुदा मिले। हसन हुसैन शहजादा बई जंजी शक्ल मिसल मोहम्मद हुई, पर रखो कूफिन तिन सावेर से त शहीदन जा सरदार थिया। अली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। मुझा मोहतरम दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो, सुबह का वठी करे अवां अल्लाह पाक जो कुरान पाक बुधी रहा हो। इंतहाई रहमत ऐं बरकत वारी मजलिस आहे। छो जाते अल्लाह पाक जे कुरान पाक जी तिलावत थींदी आहे उन जाइ ते अल्लाह साईं जी रहमत जो मींहुं वसी पवंदो आहे। अॼु ईअं सम्झो त गंदाखा शहर जे वण जे पन पन जे मथां अल्लाह साईं जी रहमत जो मींहुं वसी रहियो आहे। ऐं तव्हां बि घर आया हो त झोलियूं ख़ाली करे आया हो। जॾहिं मजलिस ख़त्म थींदी घर हलंदासीं त ख़ाली न हलंदासीं, अल्लाह साईं जी रहमत सां माला माल थी करे हलंदासीं। मुंहिंजा मोहतरम दोस्तो बुजुर्गो ऐं भाइरो, जेका मूं आयत पढ़ी खुतबे में, इन आयत में अल्लाह पाक फरमाए तो मुझा महबूब मुझा दिलबर नबी मुझा सोना नबी मुझा प्यारा नबी मुझन बारन के चओ ऐं पंहिंजे उम्मतन के चओ त उदऊनी अस्तजिब लकुम। फरमाए सोना चवे त तव्हांजो रब तो चवे त मूंखे सॾियो त मां तव्हांजा सॾ ॿुधां। अब असर जे कंहिंखे कुरान पाक में ये वाक़या नबियन जा, नबी पंहिंजे रब के सॾे दिया। हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरी, अल्लाह कबूल फरमाई। जनाबे हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन भी दुआ घुरी, उहा भी मुझे रब कबूल फरमाई। वरी जंहिंजे लाइ दुआ घुरियूं उन जवान भी दुआ घुरी, अल्लाह उन जी भी कबूल फरमाई। मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त सोणे अलीअ भी पंहिंजे रब खे सॾियो। मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त सोणे इमाम हुसैन भी पंहिंजे रब खे सॾियो। तवजो आहे कि न थका वेठा हो?
बाक़ी पक्का तो तव्हां थकल न आहियो पर मां भी सुबुह को 11 बजे पहुतो आहियां अञा भी 11:30 बजे पहुतो आहियां यकी इंतजार कयो थम चो तव्हां खे ॾियूं था हाणे जेतिरो वक्त मां इंतजार कयो आहे त घटि में घटि ओतिरो तव्हां चुस्त त थी वियो न अब जागो था न हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी हिक दुआ घुरी त रब माके आबे ज़मज़म वारो ॾे बी दुआ घुरी त अल्लाह माके हौज़े कौसर वारो ॾे ठीक है मैं ये गालियों कंदो ईंदुसि तवज्जो कजो इब्राहिम अलैहिस्सलाम जी जिंदगी में वडे में वडा इम्तिहान घणा आया तो 4 एक इम्तिहान आयस अल्लाह जी तौहीद जे बयान करण जे करे तौहीद ॾाढी ॾुखी आहे जो इब्राहिम अलैहिस्सलाम के बाग जे आराम में विधो पर इब्राहिम नबी सब्र कयो अल्लाह बाग के बाग बनायस दीन जे खातिर इस्लाम जे खातिर अल्लाह जे खातिर इब्राहिम अलैहिस्सलाम इन धरती ते पहिरियों मुहाजिर पहिरियों हिजरत करण वारो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ हिजरत करे आयो बैतुल मुक़द्दस जे सरजमीन औलाद काने अच्छी डाली थी वई कुराड़ो थियो कुराड़ी भी कुराड़ी थी वई पर रब जी रहमत मां ना उम्मीद न थियो हथड़ा करी पियो दुआ घुरंदो चौंदो रब हबली मिनस सालिहीन ए मुझा अल्लाह मां के औलाद रे पर सालिह औलाद दुआ घुरंदे इब्राहिम अलैहिस्सलाम जे दस्तरखाने ते गोठ ते ओताक ते मेहमान था अचन मानू जो रेस करे हुया मलाइक आया इब्राहिम अलैहिस्सलाम कुरान फरमाए वलक़द जाअत रुसुलुना इब्राहिम बिल बुश्रा क़ालू सलामा क़ाल सलामुन फमा लबिसन जाअ बिइज्लिन हनीज़ फलम्मा रआ अयदियहुम ला तसिलु इलैहि नकिरहुम व औजस मिनहुम खीफा क़ालू ला तखफ इन्ना उरसिलना इला कौमि लूत वम्रातुहु काइमतुन फज़हिकत फबश्शरनाहा बिइस्हाक व मिन वराइ इसहाक याकूब क़ालत या वैलता अलिदु व अना अजूज़ु व हाज़ा बली शैख़ा इन्न हाज़ा लशैउन अजीब डाटा त चओ सुभान अल्लाह अबा कुरान सचो है न या सूरत आहे हूद सिपारो 12 आया इब्राहिम अलैहिस्सलाम वट मेहमान का समामानी न खईंदो इंतजार में हूंदो त मेहमान अचे भूखल जी करे मानी खाऊं हिकड़े दफे इब्राहिम नबी जे दस्तरखाने ते मेहमान आयो पर उम्र तमाम उनजी वडी हुई कुराणो 90 साल इब्राहिम अलैहिस्सलाम चाचा हलिया बिस्मिल्लाह कर मानी का चे मां बिस्मिल्लाह न पढ़नो छो चे मां तो वारे अल्लाह के मनी दो ही नहीं डरियो इब्राहिम अलैहिस्सलाम के भी कावड़ आई बा कावड़ी चे निकुर मुझे दस्तरखाने ते मानी का नहीं बना अल्लाह के मनी न तो कुरानो हेना वयो अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे खलील के चो खलील मानी तुझी नहीं मानी मां अल्लाह जी हुई मानी क्या जी ताकि केर कराइंदो अल्लाह 90 साल थी आज़म के न मनी दो मानी करे बंद न कई मांस तंदुरुस्ती करे न कसी मांस अज तुझे दस्तरखाने दे आयो आ चलो बिस्मिल्लाह न पढ़ी थई मुझे बाने के मानी न खाराई थई वन वठी करे मानी खाराए अल्लाह अल्लाह हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम ने तो वार ओ चाचा कुराड़ा अल्लाह जो नालो थई अली मानी खा बिस्मिल्लाह पढ़े न पढ़े तुझी मर्जी चेबा अग में त दड़का दई कडी छडी हाने वरी जोरी मानी तो कराई
चे मुडे अल्लाह मयार मोकलिया ची अल्लाह तोडे मयार मोकलिया ची हा छो ची अल्लाह चयो त कुराड़े के छो ते करे करी मानी त मुजी आ न ची खलील मुझे करे ची हा ची त मां त न मनी दो मां 90 साल थिया कुराड़े जा किलमा पानी वही हो न मनी दो मास तभी मानी दींदो हो न मनी दो मास तभी पानी दींदो हो अजो तुझे मुझे करे तू नबी आई से प्यारो तोखे मयार नी थई तजी माना मां पाजे रब के एडो प्यारो आया खलील हथोर ते कर त तुझे हथ ते बैयत करे उन रब जी तौहीद के भी मन्या तुझे नबूवत ते भी ईमान आया भोकर जी करे हली बिस्मिल्लाह करे मानी खाऊं तजी माना त मानी कराण वारो केरा नता गलाए पुछे को अबा सिंधी में पाक वजन जो खाए जी तजो ये ना खाऊं अल्लाह जो वरी गायूं बेन जो न न न मानी कहे खाराए पानी कहे प्यारी तंदुरुस्ती कहे दिनई अखियों कहे दिनई नक कहे दिनी कन्न कहे दिनई पैर कहे दिनई हे मकरमा क्यों कहे खाराए रब तो फरमाए सजी कायनात मां तुझे लाए पैदा कईया ही जेको आसमान तुझे फायदे लाए चंद्र तुझे फायदे लाए सिज तुझे फायदे लाए जमीन तुझे लाए जमीन जेका से कटे थी वा भी तुझे लाए वल खैल वल बिगाल वल हमीर लितरकबूहा वजीना फरमाए तो घोड़ा का बाकद सब तुझे लाए मेवो तुझे लाए बकरियों तुझे लाए अनाज तुझे लाए मेवा तुझे लाए ओ मुजाबाना हर से तुझे लाए लेकिन रब तो फरमाए मुजाबाना तो के मां अल्लाह पांजे लाए पैदा कयो आए हर से तुझे पांजे लाए तो के मां पांजे लाए त सजदो मुंजो कर कंजो बाबा हेडी कर दो मौलाना हेडी कर तो तकेला जा बना चंगो भलो मानू बुजुर्ग वाइज में थोरो मुतवज्जो थी वेंदा कयो सफर करे दा चऊं रात रात सजी रात जागो था वरी सफर करे अचूं था वरी ते इंतजार था कयूं मां या मानी भी न खादी आ गंदा खेवारन जी हां खाइंदो ही पो आया वाइज का बो इंतजार कराए कराए उनन ते बेचारा बड़े त सलाह कई ये न त मां ता चो तो गंदा खेवारन मानी न कराई खारायो पर मां न कई पर एडो इंतजार आई ता वरी वेठा ये जो जो को चे उडे निसो जेका मोटरसाइकिल ते उडे निसो ओ चोडो खबर बा मौलवी चे मौलवी आया पर तीन खड़काए छडी ना तवज्जो जेको मथो तो लगे असा भी मानू आयो इंसान आयो ये थोड़े या आंधी औ जंड अली पई ना लफ्ज जेके भी बुधो थोरला बुधो पर उनते अमल भी कयो ऐ तवज्जो सा बुधो छो कुरान जी कचहरी अबा इता वाइजा कुरान राग थोड़िया औ हिना कुरान जे कचहरी में निंद्र इंदी छो त कंडन ते निंद्र न इंदी आ छो सेज ते निंद्र इंदी आ हां कुरान चो रहमत इब्राहिम अलैहि सलाम वट मलाइका आया चो इब्राहिम कालू सलाम अस्सलाम वालेकुम चई काल सलाम वालेकुम अस्सलाम अब इब्राहिम अलैहि सलाम के मलाइकन सलाम केड़ो दिनो केड़ो आज सलाम आई आइन ताजे गंदा के में सलाम यो हलंदो सिंधु में असा वट सलाम मडजी कोई चंदो हक मौजो ते सदा मौजो बस यो सलाम आ बाबा कोई चंदो या अली मदद चंदो पीर मौला अली मदद हां ले से चंदो थई अली जो दुश्मन थई माली जो दुश्मन न माली जी तारीफ कंदस शान तो खेलिए जो बुधाई तुम इंशाल्लाह करे बुधो ही न हां पर इस्लाम जो सलाम केड़ो आ बाबा डाडा डाडा हे वरी अंग्रेजी जा बटे लफ्ज पढ़ियो चई सर बाय बाय तो के भी बाय लगी त मुके हां
इस्लाम जो सलाम पाक नबी इमामुल अंबिया मेराज वारी रात मेराज ते वया सिदरतुल मुंता ते पोता जुती लाइण जो इरादो फरमायो मुझे सोने नबी फरमायो मां इस अर्श ते वनी करे जुती लाइण जो इरादो कयम छो त मुझो सही मेराज ते वयो हर नबी के मेराज फर्श ते पर मुझे मिचड़े मोहम्मद करीम के मेराज अर्श ते अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील मां पांजे महबूब मोहम्मद करीम के पान दे घुराइण तो चाया जन्नत सिंगारो जहन्नम का दरवाजा बंद थियो जिब्रील जी रब्बे जलील वन जन्नत मां सवारी काए ओ मुझे मिचड़े मोहम्मद करीम के वठिया 17,000 नूरानी मलाइका आया जिब्रील आयो पाक नबी इमामुल अंबिया निंद्र पया सोनो नबी आराम में हो अल्लाह अल्लाह जिब्रील चयो अल्लाह तू जो नबी निंद्र पयो मां कीअं उतारियांसि ये सॾु कयांसि या रसूल अल्लाह थी रब फरमाए जिब्रील खबरदार खबरदार मुझे महबूब खे ईअं सॾु न कजाए तू नूरनि जे सरदार आहे पर जंहिं मोहम्मद करीम ॾे वियो आहे इहो नूरनि नारिन आबिन खाकिन अर्जुन फर्जुन नबियनि जो भी पगदार आहे सही मां तुझे महबूब खे कीअं उतारियां अल्लाह फरमायो पंहिंजा नूरानी चप खणी वञो मुझे मोहम्मद करीम जे पेरनि जे त्री मुबारक ते वञी चुम्मी ॾे मुंहिंजो मोहम्मद उथी वेहंदो ॾाढा चवनि सुभान अल्लाह साईं जन उथिया जिब्रील छाजी रात आहे चई उरूज ऐं मेराज जी रात आहे वसल ऐं विसाल जी रात आहे आशिक खे पंहिंजे माशूक सां मिलाइण जी रात आहे अबा घणा वेचारा मानू सादड़ा अनपढ़ियल वो चवंदा आहिनि त अल्लाह आशिक हो मोहम्मद माशूक हो अबा ये गाल गलत है अल्लाह माशूक हो तो मोहम्मद आशिक हो नदा गल है अबा हमेशा दुनिया जो कानून आ त आशिक माशूक दे दर ते ईंदो आ कि न ता पांजे दर ते माशूक के घुराईंदा हां हजरत अबू बकर आशिका मोहम्मद के दरवाजे थे उमर आशिका मोहम्मद के दरवाजे थे अली आशिका नबी के दरवाजे थे बिलाल नबी के दरवाजे थे सोहेब नबी के दरवाजे थे सजी दुनिया में लख रुपया खर्च करे मोहम्मद करीम के दरवाजे थे खंदक एक गंदा के जा मानू लख रुपया खर्च करे मक्के मदीने की ज़ियारत करने के लिए मुस्तफा के दरवाजे ते वजन था तो मेराज वारी रात तो मोहम्मद आशिक थी पांजे माशूक की ज़ियारत करे आयो असा जे सिंध में वरी एड़ा आशिकान जो नबी के चवंदा तू हेडे अचो असा हेडे लईंदासीं अल्लाह अकबर जो अबा नबी जे दरवाजे जी हाज़िरी भरबी आशिक हमेशा वेंदो जो आशिक पाक नबी इमामुल अंबिया उथिया वुज़ू फरमायो सवारी दे आया मुझे साईं जी सवारी हलंदे हलंदे सिदरतुल मुंता ते मुख्तसर अर्ज़ कंदो वला सिदरतुल मुंता ते पहुतो पाक नबी फरमायो जिब्रील भी रहो पाक नबी फरमायो जिब्रील जी रब्बे जलील ओ जिब्रील जी या रसूल अल्लाह ए छाजे लाइ बीठो आ चे तो साईं मुजी हद ते पूरी हो मुजो दर्जो ते पूरो आ हितां जे करे हिकड़ो वार ते हलंदुम अल्लाह जे नूर सां सड़ी विंदुम मुझा मोहम्मद करीम तुझो शान ओ गंदा के जा मुसलमानों कलमे वारो ही जिब्रील जो नूर जो सरदार मुझे साईं जो खादिम मेराज वारी रात जो सवारी भी नूरानी आई सवारी जो लगाम भी नूरानी सवारी जी महान पकड़ वारो जिब्रील नूरानी पोया जन भी नूरानी आ सवारी भी नूरानी आ पर चो घोट द नूर नहीं नारिन जो भी सरदार आहे सिदरतुल मुंता ते जुती लाइ जिब्रील बीठो साईं मां न हलंदुम छो चे तो साईं मुजो दर्जो इते पूरो आ अब हिकड़ी गाल बुधायो त जिब्रील नूर हो नथा गालाए थोरो इशारो ॾिया बस बीठो न चे मां न हलंदुम नबी साईं मथे विया जिब्रील मोहम्मद मुस्तफा जो मकाम त बुधा गंदा खे जा मुसलमानो खुदा जी ज़ात जो कसम जिब्रील चे तो मां मेरा जवारी रात ये जो नजर कई त जिब्रील जी नजर खुटी वई पर मिठड़े मोहम्मद करीम साईं जी जुती मुबारक अइया भी मथे वई साईं जन जुती लांजो अर्श मौला पाक नबी इमामुल अंबिया फरमायो मां जुती लाइन जो इरादो कयो
अल्लाह फरमाए मुझा महबूब जुती न ला जुती सूदो साईं तो मूसा के न चयो त फखलना अलैका इन्नका बिल वादिल मुक़द्दस तुआ जने मूसा तूर ते आए तो चस्तर मूसा जुती लाए वादी मुक़द्दसा जुती लाए साईं हिते तू चे तो जुती सूदो अल्लाह बा फरमाए मुझा महबूब नबी मुझा दिलबर नबी मुझा सोहा नबी मूसा का जुती न करे ला रहे इन जबल ते मुझो नूर लगे मूसा जो कदम लगे मूसा शान वारो बणजी वने ओ मुझा महबूब मोहम्मद करीम मुझा नबी मुझा दिलबर नबी तू जुती सूदो तुझी जुती मुझे अर्श के लगे न मुझो अर्श शान वारो बणजी वने ओ कंदा के जा मुसलमानो खुदा दी ज़ात जो कसम असा जो बंदन जो अकीदो त मोहम्मद मुस्तफा साईं जी जुती मुबारक जो शान चो अर्श का भी मथे आए असा जो ईमान मानू चौंदा बा न वणो एडे जलसो नो मदरसो नो अबा केर ची वहाबी चवंदा अबा गुस्ताख अबा अली साईं जा गुस्ताख अचो खुदा जी ज़ात जो कसम असा इन दो बंदन जो अकीदो त मिठड़े मोहम्मद करीम जी जुती मुबारक जेको चवे गुस्ताखी सा जुतड़ी यो भी काफरा असा मोहम्मद मुस्तफा जे गुस्ताख जे चो लख लानत कंदा जो नबी जे गुस्ताख ते हां अली जे गुस्ताख ते भी लानत इमाम जे गुस्ताख ते भी लानत ताके गलत बुधायो तवा के गलत बुधायो न वंजो न वंजो न वंजो अल्लाहु अकबर गलत पाक नबी इमामुल अंबिया मथे विया आवाज आयो केड़ो ओदनो या मोहम्मद ओदनो या अहमद वे जो मुझा मोहम्मद वे जो मुझा अहमद पाक नबी फरमायो मार बजे एडो जो तुम जो फकान काब कौसैन औ अदना एतरो जो आयम एतरो जो आयम एतरो जो आयम जी कमान जा मुंडा पाण में वे जो अल्लाह फरमाए मुझा महबूब नबी ओ मुझा सोना नबी दोस्त जो दोस्त देवींदो कान का सुकड़ी आणींदो सोना मुझे लाकिनी सुकड़ी आंदी थई अल्लाह अल्लाह पाक नबी लफ्ज पढ़या अल्लाह अत्तहियातु लिल्लाह वस्सलावातु तय्यिबात ओ मुझा रब करीम मुझी कौली इबादत भी तूने लाए हमदो कया तुझो रब तारीफ कया तुझी जिक्र कया तुझो रब मां जानी इबादत कया तुझे लाए रुकू कया तुझो सजदो कया तुझो रब मां खैर खैरात कया तुझी नजर न्याज कया तुझी ओ मुझा रब करीम मां न्याज मंदी आंदी रब तू बेन्याजा अल्लाह मां न्याज मंदी आंदी नबी साच तो मां छा दिया न्याज मंदी अल्लाह सा फरमायो हाने जवाब में अबा मां एडे गालिया छो खणी ऐसे तोरे समझो अथा सलामत मां मोटी दो जाऊं सलामत सलामत नबी के मेराज वाली रात सलाम इयो मिलियो केड़ो अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू चो 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 सुभान अल्लाह ए मुझा साईं नबी के सलाम इयो मिलियो थई अस्सलामु अलैका ओ मुझा मिठड़ा मोहम्मद करीम मा रब जा सलाम हो जनी रहमतू हो जनी बरकतू हो जनी इब्राहिम अलैहिस्सलाम वट भी मलाइका आया कालू सलामा जे काल सलाम हथड़ो मिलाए वेओ बाबा वेओ वनी करे गाबो कोटई चो सुभान अल्लाह ता साण जो मेहमान इंदा त तकड़ में छा कंदा वांगण तकड़ो मेहमान बाबा पटाटे के तकबीर वाह इब्राहिम अलैहिस्सलाम मेहमान नवाज हो वाह वाह व्यारे वनी अदा गाबो कोटई छा कोटई गाबो गाबो कुही भुनी आने आडो रखे त खाओ पर मलाइका चो जाती शाह चो नूर अबा नूर जी पैदाश नूर खाइंदो पींदो नाहे न पिया खाइन कुरान जो वाक्यो कुरान दियो वन्य भेणा जा पुट हे त दुश्मन पहुची अगी यो तो जेको कनी मानी न खाइंदो चोंदा दुश्मन
मानी खाईंदो त दुश्मनी न कंदो अबा न कंदा के जे टुकर मुझे पेट में दुश्मनी करनी ना है चोरी करनी ना है इन्हें नशर के नुकसान न पहुंचानो अजो कानूनी उबतो मानी भी ओता को नजी ओता के बो नजी मानी भी नजी सुबह जो जोड़ो डांदन जो भी नजो ये था नहीं जान हां सही अल्लाह अकबर इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम डिठो द मानी न ता खाइन हे दुश्मन पहुंचिया चौस्त दिजुन्ना कालू सलाम अब्दुजुन्ना इन्ना उरसिलना इला कौम लूत इब्राहिम असा लूत जी कौम ने ता वञो वो हेडे काडे आया हो अल्लाह अल्लाह इब्राहिम नबी के चवण लगा पुट ला दुआ घुरी हुई अल्लाह कबूल कई तई रब तो चवे एडा वञो मुझे नबी के चओ त अल्लाह तो चवे पुट थींदी छा थींदी पुट बीबी साहब दरवाजे ते बीठी चई हे केड़ा मेहमान बड़ा मानी न था खाइन इए जो चौंस त पुट थींदी त इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवाली जेके लफ्ज चया न उहे भी अल्लाह कुरान में मिठड़े मोहम्मद जी उम्मत के बुधाया चो सुभान अल्लाह छादी चे कालत या वैलता अलिदु अड़ी मुठ्य से हाने जणी दस अन अजूज मजण कई आजजा वहाजा बाली से का मुझे मुर्स भी पोड़ो मला के केड़ी गाल ता के अंदर पुट थींदी अजीब गाल कुरान तो फरमाए मलाकन जो कालू वता जबीन मिन अमरिल्लाह रहमतुल्लाह व बरकातुहु अलैकुम अहलल बैत इन्नहु हमीदुम मजीद ओ इब्राहिम अलैहिस्सलाम जा घरवारो अल्लाह जो रहमतू ताजे मता हुजन अल्लाह जो बरकतू ताजे मता हुजन अल्लाह एनी ताकत वारो जो बिना पी माजे आदम नबी के पैदा कई बिना बीज ईसा नबी के पैदा कई रब हमीद बियात मजीद एते त कुरान यही कुरानो आहे रब दे त कुरान नहीं कुरान के भी दई सके तो जे न दे त नौजवान के भी न तो दे सो त औलाद जा खजाना अल्लाह वटाई ने बाबा औलाद जा खजाना कई वटे इब्राहिम अलैहिस्सलाम के दुआ करे पुत्र घुरे एक मिले सिब्बा गाना बाबा अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहबली अलल किबर इस्माइल व इसहाक सब तारीफ उन अल्लाह जला जे अल्लाह माके पोरहप में अलल किबर पोरहप में इस्माइल ए इसहाक जड़ा पुत्र नान बेशक मुझो अल्लाह मुजी दुआ जो बुधंदड़ कबूल कंदड़ा अब रब बुधसना पुत्र मुझो घर बैतुल्लाह जाए मुझा रब मां काते ठया मुके केड़ी खबर अल्लाह फरमायो आसमान का ककर दो मोकलिया जे जाए ते छाव करे बीए उते मुझो घर बैतुल्लाह जाए आयान हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अयन जो पुत्र इस्माइल सलाम भई आया हे आयरा खणी करे अल्लाह जो घर दा टाइम ओ खंदा के जा मुसलमानों कलमे वारो नबिया कारीगर भी नबी ओ जेको तगारी खणी अचे वो भी नबी अल्लाह अल्लाह ही कारीगर पत्थर हंदो तो ने इस्माइल नबी तगारी भरींदो तो अचे हलंदे हलंदे इब्राहिम नबी दे कद का बित मते चढ़ी वई हाने न इलाइको आ कयो तो मुझा रब हाने तका डाकण मोकिल अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील जन्नत मां डाकण खणी आ पत्थर खणी करे मुझे नबी इब्राहिम नबी दे पेरन जे तांडे ए पेरन जे ता जियो इस्माइल नबी जी जो तगारी खणी अचे बिना बटन जे पत्थर पाण मथे मथे हलंदो पियो वञे वरी मथे मथे वरी हेठ हेठ कारीगरन कारीगरी कई मजदूर पांजी मजदूरी कई काबतुल्लाह ठही हो हाने कारीगर कारीगिरी करे हाने दुआ था घुरन दुआ घुरनो भी नबी आमीन चवणो भी नबी तो सुभान अल्लाह ओए लफ्ज भी अल्लाह पाक महबूब करीम के बुधाए सुनो हथड़ा खणी करे दुआ था घुरन
फरमाया दो इद यरफउ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम रब्बना वजअलना मुस्लिमैनि लका व मिन ज़ुर्रियतिना उम्मतन मुस्लिमतन लका व अरिना मनासिकना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम रब्बना वबास फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। दादा जो सुभान अल्लाह। अब कुरान में मज़ो आहे नथा ॻाल्हायो चो माखीअ में एॾो मज़ो न आहे जेॾो अल्लाह जे क़ुरान में मज़ो। साईं माखीअ जो मज़ो तॾहिं ईंदो जॾहिं माखी खाईंदासीं हा न भा। क़ुरान जो मज़ो बि तॾहिं ईंदो जॾहिं क़ुरान जे वेझो ईंदासीं। बाक़ी परे को न वञजांइ बाबा न वञजांइ ये क़ुरान घणो पढ़ंदा अथई पर अथई वाह अल्लाह सम्झ नसीब फरमाए आमीन त चओ। अब इब्राहिम नबी दुआ घुरी अल्लाह असा जी मेहनत मजदूरी कबूल फरमा। छा ॾियां सोन साईं न चांदी चई साईं न छा ॾियां। इब्राहिम नबी दुआ तो घुरे चवे तो मुंहिंजा रब करीम हे पंहिंजे पुट ॾे हथ खणी इस्माइल नबी ॾे हथ खणी चवे तो मुंहिंजो अल्लाह हिन जी औलाद मां नबी ॾे अहिड़ो उस्ताद ॾे जंहिंजूं निशानियूं चार हुजनि आयातिक व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम। ओ मुंहिंजा रब करीम अल्लाह 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 अहिड़ो नबी ॾे आयतूं पढ़े किताब जी तालीम ॾे हिकमत सेखारे उनखे पाउ करे। अल्लाह फरमाए इब्राहीम जी मुंहिंजा रब मां तुंहिंजी दुआ क़बूल कई पर तोवारी तरतीब में थोरो अॻे पो तूं तो चए अहिड़ो नबी ॾे आयतूं पढ़े किताब जी तालीम ॾे हिकमत सेखारे पोइ पाउ करे इहो शान घटि रब तो फरमाए मां मोमिन ते थोरो कयो। फरमाए तो लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। अया ॾाढा चओ सुभान अल्लाह। हवाए जेको अॻियों वेठो 8 नंबर मौलवी न नथो करे थोरो गुत हणे समझी वियो आहे पाण चओ सुभान अल्लाह। हवा अल्लाह फरमायो खलीला तुंहिंजी दुआ क़बूल कंहिं को घुरियईं अल्लाह मां तुंहिंजो घर ठाहियो आहे बैतुल्लाह हाणे हिनखे आबाद करण जे लाइ मुंहिंजे पुट इस्माइल जी औलाद मां अहिड़ो नबी ॾे जो निशानियूं हुजनि से 4 घणियूं आयतूं पढ़े तुंहिंजो क़ुरान पढ़े क़ुरान जी तालीम ॾे हिकमत सेखारे ऐं उन्हनि खे शिरक ऐं कुफ्र ऐं हसद ऐं साड़ ऐं निफाक खां पाको करे। अल्लाह फरमाए खलील तो वारी दुआ मां क़बूल कई पर थोरो अॻे पो तूं तो चए आयतूं पढ़े किताब जी तालीम ॾे हिकमत सेखारे पोइ पाउ करे इहो शान घटि आहे। फरमाए मां मोमिननि ते थोरो कयो चओ सुभान अल्लाह। मुतवजो आयो न चे तो मां मोमिननि ते थोरो कयो साईं कहिड़ो कि अहिड़ो नबी तो जान जो मुंहिंजो मोहम्मद करीम दिलबर नबी अनवर नबी सुहिणो नबी क़ुरान जो आयतूं पढ़ंदो वेंदो मुशरिक छो न हुजे काफर छो न हुजे मुझे मिठड़े मोहम्मद करीम जो क़ुरान ॿुधंदो वेंदो पको मुवहिद मुसलमान बणिजी वेंदो। अल्लाह अल्लाह अचो त मां पाक नबी जे क़ुरान पढ़ण जा वाक़िया ॿुधायां इहे वाक़िया ॿुधो पोइ न मन न मनावा जे दिल मां इहा ॻाल्हि हली वञे जेको भाउ वेठल मुंहिंजे सोणे नबी ऐलान कयो। अल्लाह फरमाए सोना चओ कुल या अय्युहन नास इन्नी
रसूलुल्लाहि अलैकुम जमीआ। अॻियां नबी को वस्ती जो नबी, को गोठ जो नबी, को सूबे जो नबी, को शहर जो नबी। अल्लाह अल्लाह रब फरमाए सोना ऐलान कर अल्लाह पाक मां मोहम्मद के आसमान वारन जो नबी करे मोकिलियो, जमीन वारन जो नबी, जिन्नन जो नबी, हैवानन जो नबी, पखियुनि जो नबी, परिंदन जो नबी, जीतन जो नबी, नबियन जो भी नबी। क़यामत के भी माण्हू अचन अल्लाह पाक मोहम्मद करीम के चओ उन्हनि जो भी नबी करे मोकिलियो आहे। असांजो मोहम्मद चो नबियन जी भी पग पाए आयो। असांजो नबी चो नबियन जो भी नबी आ साईं। हाणे अबू जहल खे इहा ख़बर पई। अबू जहल चयो बाबा न वञो न वञो, तवजो आहे न वञो। छो? चई मोहम्मद चवे थो अलाह अलाह। माण्हुनि खे जले बाबा न वञो नबीअ ॾे, मोहम्मद जी ॻाल्हि न ॿुधो। मुशरिकनि जो सरदार पियो मके पाक में अचे। अबू जहल खे ख़बर पई बणा सरदार जे मोहम्मद करीम सां मिली वियो त पोइ असां भी सरदार मुसलमान थी वियो त पोइ बाक़ी असांखे देर आहे, सब माण्हू मुसलमान थी वेंदा। तंहिंजे करे मक्के पाक जे ॿाहिरि वञी बीठुसि। साईं तूं असांजो महिमान, असीं तुंहिंजा मेज़बान। साईं महिरबानी करे मुंहिंजी ओता कदे वठी अस ओता कदे मानी बानी खाराए राह जो कचहरी थो करे। साईं अर्ज़ु कयां क़बूल कंदे? चओ बाबा। चई सैदे नाले मोहम्मद आ उन जी ॻाल्हि न ॿुध, न मिल जाएस। छो? चई मोहम्मद चवे थो अलाह अलाह कयो, असांजे महबूदन के चवे तो ठिकर भीतर मेहरबानी कर। चई बाबा न ॿुधंदो मांस। हुन चयो कबां खणी आयो। चवे तो साईं कबां कल में विझो छाजे लाइ? चई मोहम्मद हिकु किताब पढ़ंदो जेके माण्हू क़ुरान चवंदा आहिनि अल्लाह अल्लाह। हे पंहिंजे सरदार खे चवे थो जेको भी माण्हू मोहम्मद करीम जी पाक ज़बान मां अल्लाह जो क़ुरान ॿुधे थो बच्चा ॿार घोर करे थो छॾे। तंहिंजे करे महिरबानी कर मोहम्मद जो क़ुरान न ॿुध। हाओ चई ठीकु। सॼी राति कबां कल में विधी थई। अबू जहल जी औताक में रहियो पियो हो। सुबुह थी ओ गंदा केॾा मुसलमानो हुन जे कननि में कबां पई। हुन सॼी राति कबां कल मां कोन कढी। सुबुह थियो मके जे खिटनि खां वाक़ो कोन हो। ओ तो काबतुल्लाह वारी खिटी वरतई। अल्लाह अल्लाह अयां जो अॻिते वञे ॾाढो सुहिणो आवाज़ थो अचे। अयां जो हीअ नज़र करे दरवाज़े खां ॾिसे त सुभान अल्लाह खे दलालनि जो लाला। ये सामो ॾिसी चवे थो वाह जो सुहिणो आहे। चो मिठड़े मोहम्मद करीम जहिड़ो सुहिणो अल्लाह न पैदा कयो आहे न वरी क़यामत ताईं कंदो। आहा हसीनन में अहसन जमीलन में अजमल सुहिणो एॾो आहे जो मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम खे चंड बि ॾिसी शर्माइजी वेंदो आहे। आहा जॾहिं मुंहिंजो साईं जावा न हीअं जो घर में आया अम्मा अमना चवे थी मां अहिड़ो ॿार न ॾिठो। दाई हलीमा ॿियूं मायूं जेके आयूं मके पाक मां दाई सफिया चवे थी अहिड़ो सुहिणो मां न ॾिठो। अबू जहल आयो चई अहिड़ो सुहिणो मां न ॾिठो। छो आया हा? चओ मुंहिंजो मोहम्मद ॼाओ हो। चओ मके पाक जे घर घर में मुंहिंजे साईं जे ॼमण जी ख़ुशबू पहुचंदी वई हुई। अल्लाह अल्लाह। अरे हे त माण्हुनि खे ईअं था चवनि हे वहाबी चवंदा नबी असां जहिड़ो। इहा ग़लति ॻाल्हि यो कूड़ा यो असांजे मथां इल्ज़ाम आ। असां जहिड़ो किथे अब्दुल जब्बार ॻाल्हाए वात मां तुकू निकिरनि। ओ गंदा केॾा मुसलमानो मुंहिंजो सोढ़ो नबी ॻाल्हाईंदो वात मुबारक मां नूर ई नूर निकिरंदो। अब्दुल जब्बार खे पगर जे बदबू मुंहिंजो साईं जंहिं घिटीअ खां गुज़र करे वञे उन घिटीअ में ख़ुशबू अब्दुल जब्बार जाओ कंहिंखे पतो ई कोन पियो। ओ गंदा केॾा मुसलमानो मुझो मोहम्मद जाओ तो दुनिया के कुंड कुल्स में पतो पइजी वियो त अल्लाह जो दिलबर नबी ॼमी चुको आहे। तू असां मां जे पेट में आयासीं, पेट में आया हूं न नबी भी अम्मा जे पेट में आयो। हाँ साईं
अम्मा आमना दी फरमाए मुझो पेट वडो न थियो मुझो पेट पेटन जे तू अब्दुल जब्बार पेट में आयो अम्मा जो पेट वडो खटियूं खटियूं ओगरायूं कने कुख में सूर कने पासे में सूर छो तो सूर पे जी बार चुरियो हां जो लत द अम्मा जी कुख वई जण अंदर क्रिकेट रांदो वेठो खेले हां मुझो मिठड़ो मोहम्मद अम्मा जे गोद में आयो अम्मा फरमाई थी सुती पईया मुके मुबारक थी मिलंदा आमिना ओ आमिना बीबी बुशरा लक या आमिना बुशरा लक या आमिना ओ आमिना बीबी मुबारका थई तुझे पेट में को मामूली बच्चो ना है अगे नहीं पोए जो सरदार आमिना जरे पुट जमई त नालो रख जाए सी मोहम्मद असा जो नबी आला इल्म में आला हिल्म में आला सूरत में आला सीरत में आला जमाल में आला कमाल में आला गुफ्तार में आला जो मुझो मिठड़ो मोहम्मद सभी नबियन का जो गोई खड़ी साईं साईं जन आमना इमाम लंबिया वेठा मक्के पाक में काबतुल्लाह में अबा तवज्जो आहे मुशरिकन जो सरदार ये तक ये दिसे अबा दिसी चवे तो यार हे उह जंजे ला झलियो थई वाह जो सुनो वन्यास तो जे गाल मनण में आई त ठीक आहे न जोरी त कोन मनाईंदो साईं दे आयो मुजो महबूब इमाम लंबिया पाजे रहमत जो हथड़ो मुबारक मथे ते रखिस चवना सुभान अल्लाह अब भाई अब्दुल जब्बार जो हाथ हो ना मुला मौलवी जो ना हाजी गाजी जो ना अब्दुल जब्बार हथ करे कुछ न थे मुझो सोनो हथड़ा मुबारक करंतमी वसीब अब्दुल जब्बार हथड़ा करे कुछ न थे साईं जन हथड़ा मुबारक करन अबू हुरैरा जी काफिर अम्मा मुसलमान बणजी वने मुझो साईं असा तो असा हथ कयो कुछ न थे पाक नबी इमाम लंबिया इशारो कन या शजर ओ वणा इरजी लैया अल्लाह अल्लाह साहबी फरमाए तो मुझो मिठड़ो मोहम्मद करीम इन वण के इशारो दा कन ये ढोंदो तो अचे ओ जिया बच्चो पांजी मां देंदो मुझे सही इशारो कयो या सब ओ दो इरजी लैया हेरे जो सद कई दो हबीब ढोंदी भी अचे अल्लाह अल्लाह ओ गंदा के जा मुसलमानो हुआ दो मुझे सही सा अरबी जबान में ये भी गाला जे तो मानो तो अरबी जबान में गालाए जी माना हे आयो चई साईं जन जे बरसा जी वेठो साईं जन फरमाए अबा केरा ये मथे हथ रखे अबा केरा ये तो रोई जे मां पांजे बच्चे के परचाईंदी आ छो तो रोई पुट खबर नहीं केरा चई साईं मां इन मक्के जे मुशरिकन जो सरदार आया कल मक्के में आयो में अबू जहल मां के चलियो तो मोहम्मद असा न मिल जाए छो जी मोहम्मद चवे तो अल्लाह अल्लाह कयो असा ने माबूदन के न तो वने साईं मुखे चो तो मोहम्मद जो किताब भी न बुध जाए कुरान वडो जादूगर जी हां रोए तो ये मुझे महबूब जे पाक चेहरे के चुमी दई चे तो सोहणा अबू जहल कूड़ो आ उतवो कूड़ो आ शेबो कूड़ो आ मोहम्मद तू अल्लाह जो सच्चो नबी आ हां जने खबर पई त पो अबू जहल या गाल भी कई मोहम्मद के न मनो अल्लाह अल्लाह तो करे असा जे माबूदन के चवे तो ठिकर भीतर रुगो चवे तो हिक के मनो या गाल मशहूर थी वही वडन में नंदन में मर्दन में औरतन में जवानन में कुरानन में हिकड़ी कुरानी जेका बुतन जी वजी पूजारणी हुई अच्छो मतो थियो हो न जो ए बुतन जे आडो बाऊ बदी ए गोडा खोली बीठी हुंदी हुई अबू जहल के चवे थी अबू जहल सरदार दे खबर जे कुरानी गाल न बुध नौजवान पैदा थियो जेको चवे तो अल्लाह अल्लाह कयो न वन जायस न मिल जायस एडो जादू कर जेको भी मोहम्मद से मिले तो अलाए केड़ो जादू तो करे जो मोहम्मद करीम जे इन प्यार में अची था वजन बच्चा बाहर कुर्बान तो कन कुरानी के भाओ तो मता मोहम्मद न मिली वने ही कपड़ा खणी रोड ते बीठी आ एक एक के सददी करे कोई ना आयो अल्लाह अल्लाह इथे को सोनो तो वने एडो सोनो आ जो चंड भी
गरमाइजी तो वञे हलो तो ज़मीन तॾहिं वांगुरु एड़बी ओ मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जे कदम जे टांदी अचे ये ॾिसी करे चवे थी आओ नौजवान अबा हेॾे त कॾहिं खणा मुंहिंजे साईं फरमायो अम्मा काॾे थी वञे अबा ॻाल्हि न ॿुध नौजवान पैदा थियो आहे ओ जंहिंजो नालो मोहम्मद चवे थो अल्लाह वलाओ कयो अबा असांजे महबूदनि खे चवे थो ठिकर भीतर वॾो जादू करा ओ नौजवान मां बि झलाईं थी उन मोहम्मद सां न मिलजाए जेको तो मिले मोहम्मद उनखे जादू जे ज़ोर ते मुस्लमान थो करे मेहरबानी करे गंद खणा गंदा के जा मुसलमानो मुझे साईं उन कुरानी जी गंद खणी करे पंहिंजे नुबुवत वारे सिर मुबारक ते रखी आहे माई ॾिसी करे चवे थी ओ बा ओ नौजवान केर मुझे साईं फरमायो अमा जाते कोई कम न ईंदो आहे उते मां ईंदो आहियां ॾाढा 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 अॻ में माई पोयां मुंहिंजो साईं वो गंदा के जा मुसलमानों कुरानी घट न कई हेड़ो तेड़ो अलाए काॾों आयो नाचे हाँ न मको छड़िया हाँ अबा वॾो जादू करा अबा मोहम्मद नऊज़ बिल्लाह मुल्क खराब करे छड़ियो जी अज वाह मानू चवंदा त वाह बिन मुल्क खारे छड़ियो हां अल्लाह अकबर बुद्ध ते अबा नबी जा दुश्मन ये कुरानी भी बुद्ध ते पई वने नबी असा मिली कोन ही चेती ताला वाला कयो साने महबूदन के न तो मने वारो कयो निकती थी वना मुल्क खराब करे छड़ी अगे में माईया पोया मुजो साईं आ गारियो दींदी थी हले पर मोहम्मद मुरकंदो थो के दो मुजा रब नाराज न थी जा मा चवा तो ये कुरानी भी जन्नत वाली बनजी वनी हली मक्के पाक का बाद अबा सामान मुजो रख दे ओ बा तुजी मजदूरी गणी थी पाक नबी इमामुल अंबिया फरमाए न जरिया इल्ला अल्लाह अबा इनी जो जो मुखी अल्लाह पाना दी तो ओ नौजवान जलाई थी अबा मोहम्मद सा न मिल जाए बड़ो जादू करो हवा मामा अला मुझे सही फरमायो मोकल दे अबा मेहरबानी करना लो बुदो मुझे सही फरमायो अमा नालो बुदाई दो माए काउर जी नींदी है जे अबा मा तो साकी काउर बम अच्छो मतो थियो तो दे हेड़े अच्छो मतो थियो तो देरो मान दिठो अबा केड़ो सुहा जेड़ी तई सूरत तेरी तई सीरत ओ गंगा के जा मुसलमानो जो मोहम्मद की सूरत भी सुनी तो जो सीरत भी सुनी जो सूरत में जमाला तो सीरत में कमाल ही कमाल है साईं नालो बुधा कुरानी जे साईं नालो बुधा साईं फरमाया अम्मा बुधंदी बुधंदी है हां जे मता सफा काल जी तो सा साईं फरमाया बुधो बुधो साईं अम्मा जे मोहम्मद जे करे मक्को छडे आई ओ मोहम्मद मां गड बीठो आया आया डाडा त चो सुभान अल्लाह माई जेका वने पे कावड़ जी अ साहब वो आई त या तोनी चवे थी अबा मां भी बद अखलाकी जी हद कया पर सोना तो भी अखलाक जी हद कया सजी वाट गारियो नी दी है बुधंदो आयो ही हाने जल्दी कर हे मां तो मक्की खबर नहीं अबा अबू जलवारन चयो तो मोहम्मद हेड़ो आ मोहम्मद हेड़ो आ मोहम्मद हेड़ो आ ये सब कूड़ा हन ओ मिठड़ा मोहम्मद तू सच्चो आ हाने कलमो पढ़ा त बाकी कुरान पजा दिहाड़ा आली तो मोहम्मद जी गुलामी कया कंदा के वारो मानो जी चवण ते न हलो सब ता के चवंदा वहा भी हेड़ा थव नबी के भी न मनीदा हन वहा भी अली के भी न मनीदा हन ताके बुधाईंदा पर अल्लाह जो नालो थव वरी भी ता जे कंदा के जे शहर में अल्लाह रहमत जो मी वसायो तो जो पाले में कुरान जी तालीम जो इदारो नितो आ इंशाअल्लाह वे दी परे नाहिन जो हिन मदरसे में इंशाअल्लाह कुरान जे हाफिज़न जो दस्तार बंदी जा जलसा थींदा आलिम जे दस्तार बंदी जा जलसा थींदा गंदा के में जेकरे एक हाफिज को न हो खुदा जी ज़ात जो कसम इन मदरसे जे बरकत में बरकत दे करे इंशाअल्लाह गंदा के जे घर करम कुरान जो आवाज तवज्जो आहे नथा ॻाल्हायो जागो था न माण्हू तव्हांखे चलींदा त न वञो वाह बि तव बाबा मौला अलीअ खे बि न मञीदा असां मौला अली जा बि ग़ुलाम मञीदा न
हमरा आगे मुके मोटरसाइकिल हुंदी वो हमरा आगे हाथ दिनो चे मोले साहब खयूं त हला बा मैं चो बाबे वरी बैठो चे सही वरी ता जी मेहरबानी ता जो नालो शाहे मैं चो पता चे आए इधर मैं चो बा हां मोटरसाइकिल ले वणो ता कचहरी कला छो चे बाबा ये त लहाबी हने अगे वहाबी चोंदा हाले लहाबी वहाब जी माना असा बुधाई से न बाबा वहाब कंजो नालो बलोचिस्तान के मानू के चौंदा था बलोचिस्तानी यानी बलोचिस्तान वारो सिंध वाले के चौंदा थे सिंधी पंजाब वाले के पंजाबी हां ना सही पाकिस्तान वाले के पाकिस्तानी आई वहाब माना अल्लाह वारो वहाब अल्लाह जो नालो वहाबी माना नथा गला अल्लाह वारो असा अल्लाह वारा हूं वहाबी पो हाने चो ना वहाबी हाने जो नालो केड़ो रखो फेराए पोयो नस वाव कडी नस लाम लहाबी हाने तो वरी नबी साईं जे जमाने में जेको कलमो पढ़ंदो ना बा उनके चवंदा साबिया साबी छा साबी हाने जेको कलमो तो पढ़े तौहीद जो बयान करे चे वहाबिया हो सा ओ साबी ए वहाबी लकब ई था जन पर मुजा मोहतरम दोस्तो खुदा जी ज़ात जो कसम मा चमा बाबा असा वहाबी अली जा नौकर हूं मजो अली को सवा मा चमा गाल बुधई जेको अली के न मने उन जे मतो मजो लख लानत आ पोयो बैठो न पुठी सपे चे वाह वाह वाकई इधरिया यार मजमत भी गाल बुधाए चे केड़ी तवजो कजो मजो जेको अली जे चवण ते नाले उन जे मथा भी लख लानत चे मारे छड़ी मौलवी असा अली जा नौकर हूं जो अली जा मा चो बाबा अली जो बटको असावत अली जी दाढ़ी असावत अली जी नमाज असावत अली जो कुरान असावत माता का पूछा तो मुलन के दिसी थोड़ो मलंगन के वरी शिरको थींदो आ न मुलन के दिसी नारो न दे हैदर चाचो ची मुल्लू पे वनी अरे बाबा मुल्लू अली जो गुस्ताख अच्छा चे न मनी दान न बोला ये वहां भी न मनी दान अरे अली के छो न मनी दा हूं अजो गंदा के जा मुसलमानों मा तवा के मौला अली जो शान बुधाया दादा तो जाओ केड़ो अली जो मुझे सही ऐलान कयो नबूवत जो परयो परयो ईमान आने वालो मुझो सुनो अबू बकर सिद्दीक गुलामन में हजरत ज़ैद ए नंदन मासूम बचन में जंजी उम्र 9 साल ही उन जो नालो आ मौला अली अलीउल मुर्तजा शे अदा ओ असा अली जे नाले ते चढ़ंदा नायूं अली असा जो साईं असा दुश्मन नायूं अली असा मोमिन मोहब्बत कंदो आ तो बुग़्ज़ मुनाफिक रखदो अदा जलाए मां चवंदो वाह तो मुश्कई अंबर सा धोई मुझे अली जो नालो वठ तब खट्टा अली अया मथे वात में भंग थादल चवा भला थादल थादल वात में थादल सिगरेट चरस आफीफ माता के अल्लाह जो नालो दई पुछा तो मुझो अली नऊज़ बिल्लाह मकान में वेंदो या मस्जिद में नथा गालायो मस्जिद में बाबा पाक जो नालो पाक थी करे खणबो चरिया असा दा मानू मिले नान बामोरी अब्दुल जब्बार हैदरी सिगरेट उछले कुरड़ी करे पो मिले हे साईं मौलाना मोहम्मद चांद आबिद साहब मुझो नालो वठियो हजरत अल्लामा मौलाना वठ वठा अला केदा लकब जंदे लकब जे लायक भी मानाया अदना में जमीयत उलमा इस्लाम में नंढे में नंढो घट में घट कारकुन घट में घट खादिम आलम जो नौकर मुखा वधी के कोने मैं अदना में अदना जमीयत उलमा इस्लाम जो कारकुन आया कभी एडा लकब दई मुखे दे चले ऐ सोहने अली जेके मदीने जे मीर कलमा पढ़ायो जो लकब असदुल्लाह शेर खुदा उन जो नालो ना वात धोई मुश्कई अंबर सा वट तब खट्टा अली अया मथे थई अली जो नालो ही न वठ तू 100 दफा मुझे अली मुर्शिद जो नालो वठ मां गुलाब जा गुल तुंजे मथा छटिया छो न अली असा सा प्यार ना हर कंगे पांजा मुर्शिद प्यारन अब ता बलोचिस्तान वाले के पांजे मुर्शिद प्यार हो चाचा नहीं ख्याल करी मेरे मुर्शिद जा नाला न गिनी न तो मुंडी कप छोड़े से मेरा मेरा भी 5 सेरड़ा है ना कहीं 50 सेर दिनो तभी तू चने मुंजो साईं पागुलन में तरदो ठीक है ना हर कहीं के पांजो मुर्शिद प्यार हुआ दो बंदन जो मुर्शिद अली आ
जो बंदे मुर्शिद सोनो अलिया शेरे जलिया हक जो वलिया हाय दर्रा शेरे बबर्रा फाते खैबर्रा जेको न मने बेखबरा अली अबू बकर उमर उस्मान जो बिरादर चरिया बात धो न भंग में हेडो कूंडो वट वटा पियूं था चरसो घुमाऊं था अर्च असांजे लाड़काणे मूंखे जंदन घुमाऊं था ॾिसी चई मोला पियूं था चरस घुमाऊं था अर्च ये जो बलो ॾींदासीं सिधो जन्नत में मज़ो न होॾे बाहि में अरे जन्नत में त बाहि आहे कोन सुल्फी कीअं दुखाईंदे चल होॾे बाहि खणी आ सुल्फी दुखाइण जी सहूलियत होॾे आ बाबा अकुल सिखो खुदा जी ज़ात जो कसम अल्लाह जाने तो असा अली जा नौकर जो अली जा दुरूद शरीफ पढ़ो मदीने वाले साईं जे मथा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद नबी हजरत अली अल मुर्तजा शेर खुदा वडे शान वारो आ नंढड़ो हो कलमो पढ़ी उन नंढड़े के कलमो पढ़ाने का बाद में मुझे मिठड़े मोहम्मद पढ़ायो तो सुभान अल्लाह जरे वक्त आयो पढ़ाने जो पाक नबी इमामुल अंबिया फरमायो ऐन अली मुझो अली किथे साहबी चवे तो या रसूल अल्लाह से हाने हाने ॾिसी आयो मास अली मस्जिद में हुयो अल्लाह फरमाए तो मुझा महबूब नबी मुझा सुना नबी अली के गोली ने अली तो के बाजार में नजर नहीं दो अली तो के रोड पे नजर नहीं दो तराहुम रुकन सुजदा वो मुझा सुना अली के गोली ने अली या मस्जिद में नजर ईंदो या रुकू में हूंदो या सजदे में हूंदो अल्लाह अल्लाह पाक नबी इमामुल अंबिया फरमाए वठी अचो वठी आया पान फरमाया अली जी मुझा सोना काते हुए जैसे इमाम मस्जिद में हुए सोने नबी फरमायो ए मुझा बच्चा ए मुझा भा ए मुझा बिरादर अली मां पाजी न्याणी फातिमा जेका मां मोहम्मद करीम जे जिगर जो टुकड़ो जेका जन्नत दे औरतुन जी सरदार मां मोहम्मद करीम निकाह करे तो के ॾियां तो ही अबू बकर उमर तो अली जे निकाह जा शाहिद थई सोने अली छा चयो तवजो आहे सोने अली चयो सोना इन लाइ त मस्जिद में वयुम त अल्लाह पंहिंजे नबी जे रूह में रहम त मूंखे न्याणी जो संग सॾे साईं इन लाइ त वयुम पाक नबी इमामुल अंबिया घर में आया मुझे साईं जी न्याणी अम्मा फातिमा पुट्रा ओ फातिमा जी मुझा बाबा छा थी करे अबा मानी थी पचाया मानी साईं फरमायो पुत्र हेॾे त अचो ओ गंदा के जा मुसलमानों हदीस में लफ्ज लिखा था पाक नबी इमाम हुसैन जी ज़बान के ये दा चूसिन जी तू खार का चूसी दो आही साईं फरमायो हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन लोगो हुसैन मुमा मां हुसैन मां आया चओ न सुभान अल्लाह अबा जंहिंजी तरबियत मदीने जो मीर करे उहे शहज़ादा तरबियत याफ़्ता हूंदा या न था ॻाल्हायो पाक नबी इमामुल अंबिया उन जी तरबियत कई तवजो घर में आया हिकु दफ़े इमाम हुसैन मुंहिंजे साईं सां गॾु वञे थो खार कलंदी इमाम हुसैन खार ॿार जी आदत आहे खार क विझण वात में मुंहिंजे साईं फरमायो पुट हुसैन का कढ ॿार कढ सोने हुसैन बाहर कड़ी नबी से पंहिंजी आंगुर मुबारक विझी सॼो अंदरों साफ़ करे पाण फरमाए पुट तू मोहम्मद जी औलाद पुट तू सैयद आ सैयद तुझे पेट में हलाल वने हराम न वने तो सुभान अल्लाह वो साईं जन तरबियत कई घर में आया पाक नबी इमामुल अंबिया फरमायो मुझी न्याणी फातिमा जी मुझा बाबा पुट ये मुझा बचड़ा काढ़े अब हाने बाहर निकली वियो सोनो नबी आयो साहबा के चऊं यार ओ मुझा शागिर्द इन मुझन बचन के त गोली दे सोनो नबी निकली वियो हे जंग का मदीने का बाहर बाग में एकड़ो अमरा बकरियूं बेचारे पाक नबी दिठो उनके चई ओ नौजवान मुझा बचड़ा त न दिठई चई सुदा पिया थई हे अली जा बचड़ा सही मां के चयो मंझन जो टाइम
मां के चो चाचा असां के पानी प्योर मां चो मान पुट पानी कोने मुझो पानी पान खपीयो बाकी चो ए बकरन जा खीर दुई करे प्यार सही उमरियूं नंजू नंदियूं हन चप सुकिया बयान निड़ी सुकी पईन मां के चवण लगा चाचा हे बकरियूं तुंहिंजूं हन मां चो मान पुट बकरियूं ॿियनि हन मां पाण चारीअ ते चारींदो आहियां हिननि जा चप भी सुकिया पियो हो निड़ी भी सुकी पई मां के चयो ओ चाचा जॾहिं बकरियूं तुंहिंजूं न आहिनि बकरियूं परायूं हन असां परायनि बकरियुनि जो बिना इजाज़त खीर कोन पीअंदासूं जंहिंजी तरबियत मदीने जे मीर कई अॼु हुसैनी सॼाइण वारो दमादम मस्त कलंदर हर शइ अंदर हलाल भी अंदर हराम भी अंदर जायज भी अंदर नाजायज भी अंदर चो सैयद पिनदो ना आहे असां सैयदनि जा नौकर हो चो सैयद शान वारा चो सैयद असां देवबंदी जमीयत उलमा इस्लाम वारा इन सैयदनि जूं जुतियूं खणी करे मथे ते रखी करे घुमण जे लाइ तयार आहियूं पर चो सैयद भंग न पीअंदो आहे चो सैयद चरस न पीअंदो आहे सैयद पिनदो न आहे चो ॿिया सैयद खां पिननि पर पाण न पिने ईअं आहे न सैयद शान वारो आहे चो सैयद सोणो थींदो आहे चो सैयद क़ुरान खां परे न वेंदो आहे सैयद मस्जिद में छो अली मस्जिद में सोनो नबी मस्जिद में सैयदन जी अम्मा फातिमा असर जो तंदी हुई उठी करे सोने अली के उतारींदी आली तहज्जुद जो टाइम थियो ओडा मुझो सोनो अली तहज्जुद पढ़े हेडा अम्मा साइण जेका मदीने जे मीर फरमायो फातिमा मां मोहम्मद जे जिगर जो टुकड़ो जंहिं जे लाइ मुझे सही फरमायो अजन्नत जे औरतुनि जी सरदार उठी करे नमाज पढ़ंदी हुई तहज्जुद पढ़ंदी हुई वरी उन्हीं खां बाद में नमाज जो टाइम थी वञे वरी अम्मा फातिमा सुबह जी नमाज पढ़ंदी हुई ओ गंदा के जा मुसलमानो ओ गंदा के जी मोमिनी मुझी अम्मन न्याणी हयादार पर्देदार जे चवे थी अम्मा अम्मा फातिमा सा जन्नत में हुजा ऐ मुझी सरदार अम्मा फातिमा हुजे अम्मा फातिमा सुबह जी नमाज पढ़ी करे मुसल्ले ते वेंदी हुई एक हथ में चंड पींदी हुई बे हथ सा इमाम हसन हुसैन के लोली दींदी हुई जबान ते अल्लाह जो कुरान जारी हेडा बच्चा भी निंड करे पूरी कंदो हो हेडा घर जो अन्न भी पूसी तीसरी पूरो थींदो हो खुदा जी ज़ात जो कसम अम्मा फातिमा जे ज़बान ते मंज़र कुरान जी 7 सिपारा भी चो पूरा थी वेंदा हुआ उहा साईं फातिमा जन्नत जे औरतुनि जी सरदार अली जी राणी आ चो नबी जी न्याणी आ चो शान वारी आ हयादार पर्देदार खुदा जी ज़ात जो कसम जने वफात दी करे न तवज्जो आहे वफात दी करे चे थी या अली 3 वसियतूं दी कय घणियूं वसियतूं 3 अल्लाहु अकबर या अली मां 3 वसियतूं दी कय केड़ी चे हिक वसियत इहा दी कया त मुखा नाराज आ त अल्लाह जे नाले ते माफ कर बे नंबर में मुझे बच्चन जी पारत थे मुझे हसन हुसैन जी पारत तू न होंदे बाबू इंदो हसन हुसैन के चुमियो दई कुलन ते खणी घुमाइंदो 3 नंबर में मां फौत थी वना त मुझो जनाजो डीह जो न रात जो खण जाए चौ न सुभान अल्लाह डीह जो न रात जो छाजे करे या अली मुझे जनाजे जे खट जे चौधारी 4 लकड़ा बद जाए कपड़ो वेड़ जाए छाजे करे चैया अली जॾहिं खां वठी मूंखे सांभर थी हिक नज़र बाबे जे चेहरे खे ॾिठो ॿी नज़र तो अलीअ जे चेहरे ते पई न धारे माण्हूअ मूंखे ॾिठो न मां धारे खे ॾिठो आहियां हाणे मां चवां थी मां दुनिया मां वञो त कंहिं धारे माण्हूअ जी मां फातिमा जे जनाज़े ते बि नज़र न पए मथां को सुबुह जो ईअं वात हाणे नबीअ जी न्याणी अलीअ जी राणी जो कद हेतिरो हो हितां वई त परदे
में ओ गंदा के जा मुसलमानो क़यामत वाले दिहाड़े भी ऐलान थींदो ओ नबियो वलियो या माशर अल अंबियो वल औलियो ओ वलियो पंहिंजा कंध हेठ कयो अखियूं बंद कयो रब छा थींदो रब तो फरमाए हिसाब किताब थींदा अग में वञे थी जॾहिं दुनिया में आई ही नबी जी न्याणी अली जी रानी हसन हुसैन जी अमर जन्नत जी औरतुनि सरदार जॾहिं दुनिया छॾे करे मूंॾे आई हुई त पर्दे में आई हुई अॼु मां अल्लाह थो चवां अॼु जन्नत में वञे त अॼु बि फातिमा पर्दे में हली वञे मां चवां थो जंहिं अमर जो एॾो पर्दो आहे चए जेके न्याणियूं करबला में हुयूं उहे हयादार हुयूं या न हुयूं कसम तो अल्लाह सच्चे सच्चे नीयत सां ॿुधायो जंहिंजी अम्मा फातिमा एॾी हयादार जो वफ़ात थी करे त ख़ुदा जो कसम चवे थी मुंहिंजे जनाज़े ते बि कंहिंजी नज़र न पवे क़यामत वारे ॾींहुं पर्दे में जन तूं करबला वारियूं अमड़ियूं उहे पंहिंजा रवा फाड़ींदियूं कसम तो अल्लाह केॾो बि ज़ुल्म थिए न हिते असांजे सिंध में बलोचिस्तान में कंहिं बि माण्हूअ जी घर वारी ॿाहिरि निकिरी सीनो चाक न कयो आहे केॾो बि ज़ुल्म थिए रवा मथे तां न लाता केॾो बि ज़ुल्म थिए मां चवां थो अलीअ जे घर जहिड़ो दुनिया में कंहिंजो घर कोन्हे अलीअ जो घर इज़त वारो चो अलीअ जूं राणियूं बि अलीअ जूं न्याणियूं बि ॻाल्हाए इज़त वारियूं हयादार पर्देदार करबला वारियूं अमड़ियूं हयादार कर पर्देदार खुदा जी ज़ात जो कसम सुन उन हुसैन पर्दे में कीमे जो आवाज कीमे में तारीख लिखे थी कीमे मां रोन जो आवाज अचे रोन सुन हुसैन भाई अंदर कीमे में वञी चवे थो असांखे ॾाज में रोन मिलियो ता रो था अंदरों घर वारियूं चवनि थियूं सोना हुसैन असां न थियो रो बाकी हे नंढो इमाम अली असगर 3 ॾींहं थिया आहिनि पाणी न मिलियो चप सुकी विया अथसि निड़ी सुकी वई अथसि अल्लाहु अकबर बीबिन खे पाणी न आहे थञ कान्हे इहो बचड़ो थो रोए बाकी नबीअ जूं न्याणियूं कॾहिं बि न रोंदियूं मरदे मरी वेंदियूं बिड़क ॿाहिरि न कुछ हयादार पर्दे वारियूं खीमन मां बाहर निकली सीना चा क्यों ए अली जे घर जी इज्जत जो अली शान वारो जो अली इमाम हुसैन शान वारो सोनो हुसैन आयो करबला के मैदान में ओ यजीदियो ओ कूफियो अरे वे कल कलो गाड़ी ता का विसरी व्या वायदा के होता अच्छा इन गवर्नर के भजायूं था तू अचण जी देरा अज मुझे खून जा प्यासी अरे मां तां का पानी न तो घुरा ज़ालिमो मां तां का मानी न तो हिन मुझे मासूम बच्चे तां जो केड़ो डो कयो इन मासूम बच्चे जो पानी बंद अल्लाहु अकबर ओडो तीर उछलियो आहे के लानती मां चवंदो लानत आ उन ते जै हुसैन जे बच्चे ते तीर हलायो चो लानत थस हां इमाम हुसैन के पांजो हथन में बच्चो आ मासूम बच्चो आ राबेल जो गुल्ला गुलाब जो गुल्ला हथन में शहीद थियो आ मां ता के अल्लाह जो नालो दई पुछां तो तो हुसैन उते मातम कयो कथा गाले रण कई न चे दो अर्श वाला अल्लाह मां हुसैन दी कुर्बानी कबूल फरमाए जा बच्चा शहीद दिया औलाद शहीद थी वही इमाम अली अकबर जेड़ो शहजादो एड़ो सुनो हो इमाम अली अकबर ये हलंदो हो जी मदीने जो मीरो हले सुनो हो इमाम हसन भी सुनो इमाम हुसैन भी सुनो करबला जे रेगज़ार जमीन ते बच्चा शहीद थी विया औलाद हली वई साथी हलिया पर सुने हुसैन करबला जे रेगज़ार जमीन ते जो सब्र कयो मातम न सब्र यजीदियो शिबरा छा जो टाइम आ चे तो हुसैन नमाज जो टाइम आ चो न सुभान अल्लाह हुसैन नमाज ओ शिमरा परे थी वने मा तो का 5 मिनट इजाजत तो घुरा 5 मिनट छा जी नमाज पानी न पानी जो सवाल ना है सिर्फ नमाज चे तो हुसैन
पीण लाइ पानी न तो मिले वुज़ू काढो कंदे वाह मुझा सोना हुसैन जे तोड़े तुझी नजर पानी ते आ पर मां हुसैन जी नजर अल्लाह जे कुरान ते आ रब तो चवे पानी न मिले पाक मिट्टी ते हथ नहीं करे तयम क्यों मां अल्लाह वुज़ू जेतरो सवाब दी दो सोने हुसैन करबो भला जे रेगज़ार जमीन ते तयम करे भी चो अल्लाह जी नमाज नथा गालाए छा चई अल्लाहु अकबर अल्लाह अकबर जी माना चाहे डाडा 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 जल्दी के तो मां जान छड्या ता जी हाले अल्लाह अकबर जी माना चाहे अल्लाह तू सब खां वडो अने गंदा के वारन के अल्लाह अकबर जी माना अचे थी मुझे हुसैन के न पी अचे हां अलहमद जी माना ता के भी इंदी है अल्लाह अकबर अल्लाह तू सब खां वडो हाने ज़बान हाल सा सुनो हुसैन करबो भला जे रेगज़ार जमीन ते चए थो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन ओ मुझा रब करीम सब तारीफ तुझे ला तू रब्बुल आलमीन तू रहमान भी है रहीम भी है इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन ये ज़बाने हाल सा चवे थो ओ मुझा अल्लाह पुट दालिए जो आया तो नबी जो आया पर खास इबादत तुझी दो गया मदद तो खां दो घुरा ओ बदरज में नाने मोहम्मद करीम जी मदद करने वाला अल्लाह मां हुसैन जी मदद कजाए खैबर के किले में बाबे अली जी मदद करने वाला अल्लाह मां हुसैन जी मदद कजाए हाले दे दो अल्लाह अकबर और था गाला रुकू में वयो सुबहान रब्बियल नथा गालायो अजीम सजदे में वयो सुबहान रब्बियल आला हाने 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 सिमरे के चयो ओ सिमरा ए अली जो पुत्रा ई शेर जो पुत्रा ई बहादुर जो पुत्रा तलवार हलाए मुकाबलो करे न सकंदा से छो करबो भला जे रेगज़ार जमीन ते इमाम हुसैन जे हथ में तलवारा बे हथ में अल्लाह जो कुरान आ मथे ते मोहम्मद मुस्तफा जी दस्तारा चेहरे ते मोहम्मद मुस्तफा जी सोवारी दाढ़ी आ आहा दुलते दुलते सारा पर हुसैन जी ज़बान ते अल्लाह जे कुरान जो जिक्र जारी सही दे ने तलवार वाही तलवार हली इमाम हुसैन करबो भला जे रेगज़ार जमीन ते नमाज में चो शहीद थी पर छा तो चे मूसा मोहब्बत करवारो ॿुधो मर्द मरी वञो मां हुसैन तव्हां के चवां तो औलाद वञे बच्चा हलिया वञनि गैरुल्लाह जो सजदो न कजो सजदो हिक अल्लाह जो कजो मर्दे मरी वञो ज़ालिम हुक्मरान जी बैयत कबूल न कजो मर्दे मरी वञो अल्लाह जी नमाज़ न छॾिजो अल्लाह अल्लाह इमाम हुसैन वारे करबला वारो वाइज़ करबला वारी नसीहत ॿुधी करे हे जमियत उलमा इस्लाम जा जोधा जवान मुंहिंजो काइद मौलाना फज़लुर रहमान साहब अल्लाह उन जी सिहत में बरकत फरमाए अल्लाह उन जी उम्र वधाए खुदा जी ज़ात जो कसम यो हुसैन वारो प्रोग्राम खड़ी करो छो तो हुसैन करबला के मैदान में इन लाइ न आयो हो तो जन्नत मिले ओ गंदा के वारो जन्नत के सरदार जी पग मुझे मोहम्मद करीम उन वक्त सोने हसन हुसैन के बदराई ही जरे अम्मा फातिमा के गोद में खीर पिया पियन इन करबला के मैदान में अचन जो मकसद यो धरती भी अल्लाह जी आ कानून भी अल्लाह जो हुजे ए हुसैनी प्रोग्राम खड़ी ए जमियत उलमा इस्लाम जा जो जवान जिया हुसैन पंजा बच्चा कुर्बान कया जवानियों लुटायो औलादू दिनो घर दिनो वतन दिनो माल दिनो जानियों दिनो ये जमियत उलमा इस्लाम दा जोधा जवान जानियों लुटाइंदा घर लुटाइंदा बच्चा कुर्बान कंदा खुदा जी ज़ात जो कसम इन दीन इस्लाम जे लाइ रत जो फुलो फुलो कुर्बान कंदा से बच्चा लींदा से पर तो हिन धरती ते अल्लाह जो कानून कराए रहंदा इन आलिमन जे सद ते निकरी अचो ही आलिम हुसैन जा प्यासी थई ये हुसैन वारे प्रोग्राम के खणी हित निकता थई धरती भी अल्लाह जी आ कानून भी अल्लाह इंदो मानो जे चवण ते न हलो त ही मौला अली जा दुश्मन हन
असां चवंदा हूं जन्नत में वञण जे लाइ ॿिनि परनि जी ज़रूरत आहे। तव्हांजे गंदाके में पखी जो उॾे त पर घणा हुजनि, घणा, हिकु जो बगल हुजेसि उॾंदो। जन्नत में वञण लाइ ॿ पर, हिकु पर अथई मोहब्बत सहाबा, ॿियो पर अथई मोहब्बत अहल बैत। चो नबीअ जा सोहरा बि मान वारा, चो नबीअ जा सोहरा, नबीअ जा न्याणा बि, नबीअ जा नवासा बि, नबीअ जो राणियूं बि। चो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब कायनात जो सरदार करे मोकिलियो आहे। उन महबूब सां प्यार कर, उन जे सहाबा सां प्यार कर। हे क़ुरान ये नयो थई हो गंदा खेदा मुसलमानो। खुदा जी ज़ात जो कसम आहे क़ुरान रत जा दरिया पार करे आयो आहे। उहद वारनि जी रत, हुनैन वारनि जी रत, खंदक वारनि जी रत, खैबर वारनि जी रत। खुदा जो कसम आहे बदर जे मैदान वारा हिन क़ुरान ते जानियूं लुटाए विया। उहद वारा क़ुरान ते जानियूं ॾेई विया। करबला वारा बच्चा शहज़ादा गुलाब जा गुल हिन क़ुरान ते जानियूं ॾेई विया। असांजा आलिम माल्टा जे जेल मां हा हा उन्हनि जे लाशनि जा लाश घर टंगिया पिया हा वणनि में। हे जानियूं, हे बच्चा, हे औलाद रही। तने तुझे गंदाके जे शहर में कुरान पढ़जे थो, मदरसो निकतो थई। इन कुरान जो कदर कर। तो इंशाअल्लाह इन मदरसे में पंहिंजा बच्चा पढ़ाईंदासीं। इन मदरसे में चो इंशाअल्लाह ताउन भी कंदासीं। तो जानी भी त माली भी इंशाअल्लाह, जानी माली पंहिंजा बच्चा भी पढ़ाईंदो। अल्लाह से मुंहिंजा लफ्ज़ क़बूल मक़बूल मंजूर फरमाए। जिंदगी बाकी, मुलाकात बाकी। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत। या अल्लाह हे जेके भी वेचड़ा दोस्त बंद करे के मोटरसाइकिल ते इस्लामी डाउनलोडिंग लाइ याद रखना फारूकी इस्लामी कैसेट नज़्द सिद्दीकी मदरसा शदादकोट। अगर कंहिं भी दोस्त के पोस्ट जरिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ भी राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट के मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। मोबाइल नंबर 0333 758 4871।